सकीना केर आयो पाण जखरा ऐसे बच्चों तुम्हें अब मसलों को ले पुट बनी याद न करी मसलों को ले इसलिए माँ के जा तो छॾे विया मां पाण आयमि कढी पिटी के घर मां उनजे घर में वेठी हुअमि वञी 3 मंथ हा उनजे घर रहंदी हुअसि धीअ बि कढी पिटी कयो आहे ज़ाल अथसि अलाए अबा किथे रहंदो आहे मां भॼी विया मां न ॾिठो आहे रन खणी हलियो विया थप्पड़ ॿप्पड़ सॼा खणी विया रब ॾिनो जखरो अबा मुंहिंजो मुड़ुसु मरी विया अब्दुल मजीद पापा इनके चौथों ॾींहुं आहे हिते हा मस्जिद में आई आहे हिते पुटु असल में छॾे वियसि जेको माना त हिन खां जायूं बायूं ख़पराए हर शइ हिनखे चिंदगी ते चाढ़े माउटनि में पाण हलियो निकितो हलियो वियो घर बर खपाए हिनखे माना त हिते छॾे हलियो वियो पोइ हितां जा जेके माण्हू आहिनि पाड़े वारा होटल वारो थियो या 2-3 ॿिया था माण्हू उहे हिते हिनखे रहायूं हिते असल में हिनखे जेको पंहिंजो ॼातिरो हुअसि उहो घर में रहणु न पियो ॾेसि कंहिं थोरे सन्हे मसइले ते माना हिनखे घर मां कढी छॾियऊं।